हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक्का तुकातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। जला कुर्थियाम साञा सुपरुन जी तदा कुर्तिर जेतरो वेरु न बिसरियाम। अंदर रूह रहाम सजन ओता कू करे। मुझा जरा दोस्तों बुजुर्गों भाइयों, अल्हम्दुलिल्लाह रात जी महफिल भी थी ऐं करम नवाज़ी भी थी जेका तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिठी। ऐं अल्हम्दुलिल्लाह वरी ख़ुसूसी नवाज़िश ख़त्मे ख्वाजगान भी थियो, सिलसिले आलिया नक्शबंदिया जी मेहरबानी भी थी, दुआऊं भी थियूं, इनायतूं भी थियूं। ऐं यकीनन वरी दिल मुंतज़िर आहे, रूह रिसके पियो ऐं अखि आती आहे ऐं कन सिकनि पिया त हाणे वरी दिल भर साईं जी गुफ़्तार शुरू थिए त दिल अल्हम्दुलिल्लाह। सच्चो मुरीद उहो जंहिंजी हयाती पंहिंजे पीर सां जुड़ियल रहंदी आहे। सच्चो मुरीद उहो आहे, हकीकी मुरीद उहो आहे, हकीकी खादिम उहो आहे जेको पंहिंजी ज़िंदगी इन हाल में गुज़ारींदो आहे त उथंदे वेहंदे हलंदे चलंदे घुमंदे फिरंदे हयाती इन हाल में गुज़ारींदो आहे त मुंहिंजे पीर हे अमल कयो त मां बि इहो अमल कयां त मुंहिंजो मुर्शिद राज़ी रहे। मारिफत इलाही, अल्लाह जे इश्क, रब जे मोहब्बत, रब जी मारिफत, अल्लाह जे तरफां मेहरबानी जो नुज़ूल ऐं मदीने वारे साईं जे तरफां दीदार जे दरवाज़नि जे खुलण जो सबब पहिरियों सीढ़ी ॾाकण दरवाज़ो इन जाइ ताईं पहुचण जो वली कामिल मुर्शिद कामिल हूंदो आहे। समझो दाल कोन था समझो। मिसाल तौर असां के हिन गफ़ारी मस्जिद में निमाज़ पढ़नी आहे, गफ़ारी मस्जिद में निमाज़ अदा करनी आहे त अवल हिन मेन गेट मां दाख़िल थींदासीं। को माण्हू चवे त रोड ते हिते इहा गफ़ारी मस्जिद रोड ते आहे, माण्हू चवंदो तूं भुलियो आहीं अदा, गफ़ारी मस्जिद उहा जंहिंमें 100 रोज़ो महबूब इलाही सुणे जो आहे, जिते जंहिंजी तर्ज़ सुणे दिलबर साईं मस्जिद नबवी वारी ठहराई आहे। हिकिड़ो माण्हू हुजे उतां लंघियो हितां टंड गुलामली रोड तां वियो पे के सफ़र ते, गाड़ी तां लथो, गाड़ी खुलियल छॾे अंदरि दाख़िल थियो। फ़कीर मोहम्मद मूसा बि हुयो, हिते वेठा हुआसीं जा त हैरत में अची थी अदा सुभान अल्लाह
मूंखे को साल थिया आहिनि मदीने शरीफ़ वियो हुयुसि हे किथे अची वियो आहे जहिड़ो कर मां मदीने पाक में पहुची वियो आहे वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह करम नवाज़ी आहे दिलबर साईं जी दरबार में शेर आहे त दिलबर जी दरबार हली ॾिस मुर्शिद जी दरबार मुर्शिद जी दरबार हली ॾिस दिलबर जी दरबार सुभान अल्लाह अर्ज़ पे कयो मां त माण्हू मस्जिद में दाख़िल थींदो त अव्वल दरवाज़े मां ईंदो पोइ वरी अंदर वरी ॿियो दरवाज़ो लॻियल आहे तंहिंखां बाद में वञी मस्जिद में इमाम जे पोयां निमाज़ पढ़ंदो अल्लाह जी मारिफत अल्लाह जो इश्क अल्लाह ताला जी मोहब्बत इनायत दीन शरीयत तरीक़त मेहरबानी अल्लाह जी नवाज़िश जो पहिरियों दरवाज़ो मुर्शिद कामिल हूंदो आहे समझो था जे मुर्शिद कामिल न हुजे पीर कामिल नाहे त उहो समझो त पंहिंजी मंज़िल ते न पहुची सघंदो हिकिड़ो मुर्शिद आहे जेको तोखे साईं मुंहिंजा ग़लति राह ते वठी वञी रात साईं जन जीअं फरमायो जेके पाण खे शरीयत जी ख़बर नाहे पाण खे तरीक़त जी ख़बर नाहे पीर कुता विढ़ाईंदो अते पीर साईं मुंहिंजा कुते ऐं रिछ पछ जी मेल कराईंदो अते दरगाह ते मेला सजाईंदो अते दरगाहुनि ते कवालियूं ऐं मलाखड़ा कराईंदो अते सो पीर मलाखड़ा सेखारींदो उहो मुर्शिद तोखे मल्ह सेखारींदो वो मुर्शिद तोखे कुत्ते ऐं बिले जी पछ सेखारींदो जानवरनि जी वेड़ सेखारींदो पर जे सच्चो कामिल मुर्शिद हूंदो आस्थाने ते ईंदे त हर वक्त हर घड़ी उन जी दरबार में भी तोखे अल्लाह अल्लाह जी तवार नजर ईंदी हाओ कि न गलत तो चवां पीर कामिल आहे मुर्शिद कामिल आहे तो उन जे लाइ ॿिन्ही जगन में बेड़ो पार आहे समझो था जिंदगी में संगत जो असर थींदो आहे सोबत जो असर थींदो आहे चङनि माण्हुनि सां वेहण जो असर थींदो आहे जे चङा माण्हू हूंदा त चङो बनाईंदा सुठा माण्हू हूंदा त सुठो बनाईंदा चोर चोरी सेखारींदो ज़ानी ज़िना सेखारींदो फोरू फुर करण सेखारींदो साईं मुंहिंजा गंदो गंदाई सेखारींदो पर जे अल्लाह वारनि वटि ईंदे त अल्लाह वारा वरी अहिड़ो रंगींदा अहिड़ी मेहरबानी कंदा अहिड़ी इनायत कंदा जो ॿुॾल बेड़ा बि पार करे उखारींदा समझो था कि न कोन था समझो सोहबते साले तुरा साले कुनद सोहबते ताले तुरा ताले कुनद चंगन जी सोबत माण्हू के चङो बनाईंदी आहे बुरनि जी सोबत बुरो बनाईंदी आहे मुंहिंजे लजपाल नबी फरमायो त अल मरो अला दीन खलीलिही इंसान पंहिंजे दोस्त जे दीन ते हूंदो आहे जहिड़ो दोस्त ओड़ो असर जहिड़ी संगत तहिड़ो असर दुनिया में भी पंहिंजे दोस्त जे एतबार का सुञातो वेंदो आहे मुफ्ती जो दोस्त मौलवी सरबो आहे मुल्ला जो दोस्त मुल्ला सरबो आहे मवाली जो दोस्त मवाली सरबो आहे पर अल्लाह वारन जो दोस्त खुद अल्लाह वारो बणजी वेंदो आहे हजरत सैयदना जुनैद बगदादी रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकड़े ॾियारे ख्वाब में ॾिठो आहे त हिकड़ो मलाइका वॾो दफ़्तर हथ में अथसि तकड़े तकड़े खयो पे वियो हजरत जुनैद बगदादी पुछा कई त बा हे दफ़्तर छाजो खयो अथई त जुनैद बगदादी खे ते मलाइक चयो त हिन में अल्लाह जे कामिल वलियन जी लिस्ट आहे नाला लिखियल आहिनि जेके पंहिंजे मालिक ॾे खणी वञी रहियो आहियां चिवला में मुझो भी नालो लिखियल आहे मूं जुनैद जो भी नालो लिखियल आहे
सैयदना जुनैद बगदादी के मलाइक चयो तो तुझो नालो लिखियल नाहे अल्लाह वारन जी लिस्ट में तुझो नालो शामिल नाहे। सैयदना जुनैद बगदादी फरमायो भला वलियन जी लिस्ट में मुझो नालो नाहे भला उहा लिस्ट दिस छो त अल्लाह वारो नया पर कुछ घड़ियों अल्लाह वारन सां गॾिजी वेंदो आहियां। आवाज आयो ओ मलाइक जुनैद जो बि नालो वलियन में लिखियो वञे छो त जुनैद अल्लाह वारन सां वेहे थो जेको वलियन सां गॾु वेहण वारो आहे तंहिंजो बि नालो अल्लाह जे वलियन में लिखायो वेंदो आहे। न चई सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुर्शिद एड़ो तालीम तो तसव्वुफ ऐं तरीक़त जी ॾिनी तफ़हीम फैज़ बरकत जा पिरी है फैज़ बरकत जा ओ कामिल वाह हुड़ वहाए तो छजाओ मातली वाराओ रहबर रंग लाए तो छजा मातली हल मातली मातली हल मातली हल मातली हल मातली हल हर कंहिंजे वाई वात में के पुगा सा झुर सुबुह के त पोता रात में पर जे पुगा तो वटो कामिल जे पुगा तो वटो मुर्शिद रब सां मिलाए तो छजाओ मातली वाराओ दिल बर रंग लाए तो छजा। न जी सुभान अल्लाह। दिल जी तार लगल हुजे दिल जी तार जुड़ियल हुजे दिल जो ताल्लुक पंहिंजे पीर कामिल सां मज़बूत हुजे त मेहर जा मींह ज़रूर वसंदा है। रात साईं फरमायो हुयो त जानी कीअं जॾो थिए तूं त हुए तबीबन वट दवा तुंहिंजे दर्द जी आहे इन्हनि वटि पोइ हुई का तो में घटि न त ही त साहिब इन सूर जा नदा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं जन हिकिड़ो वाक़ियो बयान फरमाईंदा है त हिकिड़ी औरत बादशाह जे महल में बुहारी ॾींदी आहे। बादशाह जे महल में साईं मुंहिंजा भंगियाणी हुई ऐं साईं मुंहिंजा शहज़ादे ते नज़र पई अथसि त शहज़ादे जे मथां आशिक़ थी पई आहे। हाणे वॾो शहज़ादो उनखे कीअं ॿुधाए त साईं तोसां दिलि थी वई आहे तोसां चाहत थी वई आहे तोसां मुहबत थी वई आहे ॿुधाए न पई सघे पंहिंजे दिलि जो आवाज़ ओॾे न पई सघे पर जीअं शहज़ादो गुज़रंदो हुयो त राह ते बीही साम्हूं शहज़ादे खे ॾिसंदी हुई ईंदे वेंदे ऐं परे खां बि ॻोढ़ा वेठी वहाईंदी हुई परे खां बि अखियुनि मां लुड़क पई वहाईंदी हुई। हिकिड़े ॾिहाड़े शहज़ादो जो गुज़रियो आहे त शहज़ादे जी नज़र उन औरत ते पई आहे। सुभान अल्लाह। असां जे राह में हिकिड़ो दफ़ो ईअं बीही रहूं इस्तिक़ामत सां हिकिड़े ॾिहाड़ो उहो बि ईंदो जो असां ते बि मालिकनि जी नज़र ज़रूर पइजी वेंदी। ये औरत निहारे पई शहज़ादे जी जो नज़र पई आहे त उनखे घुराई त तूं मूंखे छाजे लाइ थी ॾिसी रोंदे थो ॾिसां राह तां ईंदे वेंदे चवे थी साईं मूंखां ॻाल्हि न पुछा कयो तव्हां शहज़ादा आहियो बादशाहज़ादा आहियो तव्हांखे कीअं ॿुधायां तव्हांखे ॻाल्हि कीअं करे ॿुधायां। बादशाह चयो ॿुधा ॻाल्हि शहज़ादे खे चई त साईं मूंखे तोसां दिलि थी वई आहे मुहबत थी वई आहे तोसां चाहत थी वई आहे पर तूं किथे बादशाह किथे मां भंगियाणी घर बुहारण वारी मां हिकिड़ी मिसकीन औरत तोसां कीअं दिलि जो अहवाल कयां। बादशाह चयो त ओ भंगियाणी तूं हाणे भंगियाणी न आहीं तूं बि शहज़ादी आहीं जो तूं मूंसां सची मोहबत रखी आहे त तुंहिंजो बदलो बि असां तोखे उहो बादशाह वारो अता करे रहिया आहियूं। न जी सुभान अल्लाह।
बादशाह आज़ादी बादशाह छा कयो जो उनखे शाही ताज पहिराए शाही लिबास ओढ़ाए पंहिंजे हरम में वठी आयो आहे। मिठा हज़रत क़ुदवतुल औलिया महबूब इलाही जे हवाले सां साईं जन इहा ॻाल्हि करे वरी फरमाईंदा आहिनि त दादा असां उन भंगियाणी खां पोइ असां वटि उन भंगियाणी जेतिरो बि अकुल न आहे जो पंहिंजे मालिकनि जे आॾो अखियुनि मां लुड़क वहाए रोई ऐं पंहिंजे पीर खे राज़ी कयूं पंहिंजे मालिक खे राज़ी कयूं पंहिंजे पीर जे साम्हूं हथ अदब जा ॿधूं त मालिका जहिड़ा तहिड़ा आहियूं आसी आहियूं गदला आहियूं गुनहगार आहियूं नालाइक आहियूं ऐबदार आहियूं लख ऐब मथे ते खणी आया आहियूं ओ मुंहिंजा मुठी प्यारा तुंहिंजे दर ते पहुता आहियूं। लजपाल जो कम नवाज़णो हूंदो आहे महिरबान जो कम महिरबानी करणो हूंदो आहे महबूब जो कम पंहिंजे आशिकनि ते करम नवाज़ी करणो हूंदो आहे। जे आया आहियूं जे दिलि में मोहब्बत शौक़ ऐं जज़्बो आहे कसम ख़ुदा जो हिते हुब खणी अचण वारे खे महरूमी न मिलंदी आहे हितां उहो बि महबूब बणिजी पोइ वापसि मोटंदो आहे। हज़रत मुजद्दिद अल-फिसानी साईं जन फरमायो असांजे मुर्शिद शेख तरीक़त हुआ मुजद्दिद अल-फिसानी साईं जन फरमायो त दर तरीक़े मां महरूमी नेस्त असांजे तरीक़े आलिया नक्शबंदिया में महरूमी कोन्हे का जेको ख़ाली झोल खणी ईंदो आहे उन जे मथां नक्शबंदी कर्म करे छॾींदो। तूं बि चओ त दिलड़ी ॾिनम जा तोखे मुंहिंजा साईं दिलड़ी ॾिनम जा तोखे इहा वापसि वरण जी नाहे दिलड़ी ॾिनम जा तोखे इहा वापसि वरण जी नाहे सिर जो कयो मुसौदो हाजत पुछण जी नाहे है बुद्धि मोहत मुझे जो मिठड़ा जल्दी वरण संदी कज तोरीअ बिए खे मोकल मुंहिंजा राणा तोरीअ बिए खे मोकल मुंहिंजे लाशे लटण जी नाहे सिर जो कयो मुसौदो हाजत पुछण जी नाहे। नजी सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दिलियुनि जा सौदा आहिनि बा दिलियुनि जा सौदा आहिनि सिर जा सौदा दिलियुनि जा सौदा आहिनि दिलि हूंदी त सिर बि क़ुर्बान आहे जे दिलि पंहिंजे यार खे ॾींदो त सिर बि क़ुर्बान आहे। साईं जन फरमाईंदा आहिनि त बा अचो था हिते आस्थाने ते जलसे ते मुर्शिद जे दरबार में पोइ जॾहिं वापसि वञो न घरनि ते वापसि वञो हाणे लंगर खाईंदो वरी वापसि वेंदो गाॾियुनि ते चढ़ी पंहिंजे पंहिंजे कोठनि वतन ते अलाह कंदो ख़ैर आफ़ियत सां वञी पहुचंदो। साईं जन फरमाईंदा पंहिंजे वतन वापसि वञो जिस्म भली खणी वञो ऐं जेको जिस्म आहे मथो अखियूं कन वार जिस्म हथ पेर इहो खणी वञो पर दिलि पंहिंजे मुर्शिद जे आस्थाने ते फिटी करे वेंदा जी ज़ुबान अल्लाह। इन जो तरीक़ो महबूबन करीमन क़ुरान में हदीस मुबारक में ॿुधायो आहे। साईं करीमन फरमायो त हिकिड़ो 7 ख़ुश नसीब जन खे अर्श मुअल्ला जो सायो मिलंदो अर्श मुअल्ला जो सायो मिलंदो उन्हनि मां हिकिड़ो रजुलुन युअल्लिकुल क़ल्ब बिल मसाजिद उहो मर्द जंहिंजी दिलि मस्जिदुनि सां टंगियल हूंदी आहे। दुनिया जा कमकार कंदा वापार कंदा घर बार कंदा साईं मुंहिंजा वेंदा बचनि ॿारनि जी पालना परवरिश कंदा पर चवंदा असांजी जाइ असुल दुकान न आहे असांजी जाइ असुल वापार बाज़ार न आहे असांजी जाइ घर बार न आहे असांजी जाइ असुल मस्जिद जी आहे। केॾी महिल दुनिया मां जान छुटंदी त वञी मस्जिद में अल्लाह जो फर्ज़ अदा कंदासीं। महबूबन करीमन इहो दिलि छॾे वञण जो तरीक़ो बयानु फरमायो। अब ध्यान में ॾिया तव्हांजो इहो तरीक़ो तूं बि अॼु अपना हा छा इरादो आहे ॻाल्हायो न दादा अॼु इहो महबूबन करीमन जेको फरमान फरमायो न त दिलि टंगे वञो बसि दिलि हिते तव्हां कंहिं कुंड पासे ते रखी वञो पीर जे आस्थाने समझो था
वञो दुनिया जा कमकार कयो, अल्लाह बरकतूं ॾींदो वापार में, रिज़्क में, इज़्ज़त में, माल में, दीन में, दुनिया में, आख़िरत में, क़ब्र में, हशर में। इंशाअल्लाह पीर कामिल जे सदके अॾिजी वेंदासीं, पर दिलि हिते रखियल हुजे। केॾी महिल बि छिक अचे, तांघ पवे त सोच हुजे पीर कामिल जी। सुबुह जो उथी त ख़्याल हुजे त मुर्शिद जी सूरत, रात दिन मुर्शिद मेरे सूरत तेरी देखा करूं, रात दिन मुर्शिद मेरे सूरत तेरी देखा करूं, सानिए कुदरत की ये कारीगरी देखा करूं। समझो था कि न कोना समझो? सो मुरीद कहिड़ो जेको दरबार में अचे, ॻाल्हियूं ॿुधे, नसीहत ॿुधे, वरी वापसि वञे त साॻी ॻाल्हि, साॻियो गन, साॻियो कुहाड़ी, साॻिया प्रकार, साॻियो हाल। हितां वञी त अहवाल बदिलियल हुजनि। न चयो सुभान अल्लाह। माण्हू पुछा कनि बा उर्स ते वियो, वलीअ जे आस्थाने ते वियो, दिलबर सोणे जो दीदार करे आयो, छा मिलियव? ॿुधाईस त अल्लाह ऐं अल्लाह जी मोहब्बत जी चाशनी खणी आयो आहे, सिक खणी आयो है, चाहत खणी आयो है, पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी मोहब्बत जो खजानो वठी आयो है। तुंहिंजी सूरत बदिलियल हुजे, तुंहिंजी सीरत बदिलियल हुजे, तुंहिंजी ज़ात बदिलियल हुजे, जॾहिं वापसि वञी त पुराणा माण्हू ॾिसनि ऐं उहे ज़बान मां चवनि यार वाकई मुर्शिद वटि वियो ई त तब्दीली आणी आयो आहे। समझो था कि कोन? तब्दीली इमरान खान वारी न, अल्लाह जे कामिल वलीअनि वारी तब्दीली। अहिड़ी तब्दीली अचे जो तूं मुहम्मदी रंग में रंगजी वञे। हा कि न ग़लति थो चवां बा? ॻाल्हि वणे थी मुंहिंजी, हले कोन थी वणे? ऐं मुंहिंजे भाइरनि फ़क़ीरनि करमी दोस्तनि खे मां गुज़ारिश थो कयां, कुझु ॻाल्हियूं नोट करण जहिड़ियूं आहिनि। साईं मुंहिंजा ईंदा साईं फिलाणो मौलवी बि हीअं वाह जी तकरीर कई, फिलाणो पीर साहिबु हेॾो अला आहे, हेॾो शान वारो। तूं जो ॿियनि सां छा थो वञे? तोखे दिलबर साईं जो चेहरो कोन थो वणे? ॻाल्हायो वरी आवाज़। तोखे मुर्शिद जो चेहरो कोन थो वणे? तोखे हिते छा न मिलियो आहे ॿुधा? कहिड़ी शइ न मिली आहे? दीन मिलियो, कुरान मिलियो, ईमान मिलियो, दाढ़ी मिली, पटको मिलियो, डंदड़ मिलियो, तस्बीह मिली, तहजुद मिलियो, साईं मुंहिंजा शरीयत जे मथां अमल मिलियो, बुराइयुनि जा रस्ता छॾे वई, शराब नोशी छॾे वई, सिगरेट नोशी छॾे वई, बेहयाई छॾे वई, बदकिरदारी छॾे वई। इन खां वधीक ॿी कहिड़ी दौलत चइबी आहे? दीन जा फोरू, दीन जा धाड़ेल हींअर गलियुनि में हलनि था पिया। बस हथ पवे तो फकीर का या फकीरी खसिया, या साई चादर फुरिया, या जेका दाढ़ी दिलबर साईं ॾिनी अथसि त फुरिया, इहो पटको बि लाहे फुरिया। थोरी तकलीफ़ ईंदी त बर्दाश्त न कंदा, थोरी तकलीफ़ ईंदी त वठी दाऊं कंदा, आए वका कंदा। अल्लाह जो कुरान तो फरमाए त इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका। जेको चवनि त असांजो रब अल्लाह आ, जेको चवे अल्लाह, चव अल्लाह अल्लाह अल्लाह, वॾे आवाज़ सां पढ़ो अल्लाह अल्लाह। हबीबन करीमन फरमाए, बल्कि कुरान तो फरमाए जेको चवे असांजो रब अल्लाह आ, पोइ इन जे मथां क़ाइम थी वञे, इन जे मथां मज़बूत थी वञे। हाणे दुनिया जूं लहरूं बि ईंदियूं, लोॾा बि ईंदा, मुंझारा बि ईंदा, परेशानियूं बि ईंदियूं, पर सभिनी खे धिके चवे तो यार मूंखे कंहिंजी परवाह नाहे, बसि हिकु यार जी तांग सीने में रखायल आहे। न जी ज़ुबान अल्लाह। असां सिर दा सौदा कर बैठे, नाल मुर्शिद तेरे लगियां दिलियां, असां इश्क दा कलमा भर बैठे। असां सिर दा सौदा कर बैठे,
दा सौदा कर बैठे रांझा काबा रांझा किबला मुर्शिद मेरा शाना वाला दिल करेंदी सजदा सजण नू असां सिर कदमां ते धर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा कर बैठे सिर जो सौदो करणो अल्लाह जे कुरान फरमायो जे तव्हां चो इस्तिकामत धारे बीह रहो अल्लाह जा बंजी वञो तो मलाइक तव्हां जे मुबारकबाद ॾियण जे लाइ ईंदा अल्लाह तखाफू वला तहज़नू न गमगीन थियो न खौफ ज़दा थियो माण्हुनि जे मेहणनि जे करे ड्रिजी थो बिरपिन जे नुक़सान जे करे ड्रिजी थो दुनिया जी अहजायुनि जे करे ड्रिजी थो अल्लाह तखाफू ड्रिज न करमी भाउ रुसी वियो त ख़ैर आहे यार रुसी वियो त ख़ैर आहे पर हिकु न रुसे हो त घोरी बाजइन हिकु न रुसे हो हिकु पीर कामिल शन राज़ी हुजे हिकु मुर्शिद राज़ी हुजे हिकु कामिल राज़ी हुजे हिकु दिलबर राज़ी हुजे दिलबर ता सिर घोर बचा पाक कुर्बान आहे दिल में तमन्ना शौक़ के सखणी दावा न सखणी गाल न मिठा वाह 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 मिठा पो कुरान तो फरमाए त अल्लाह तखाफू ड्रिजो न डप न कयो ओ फकीर हुयो सो साईं कुदरतुल औलिया महबूब इलाही साईं जो चई साईं न्याणी जी शादी तो कराया पर उन जा सोरे जा जेके हिंसे चवंदा त असां ॻाइण वॼाइण कंदासीं दोल वॼाईंदासीं मूं चयो मां झलियो माना न कयो मां फ़क़ीर माण्हू आहियां मुर्शिदनि जी इहा मनो आहे चई साईं भला चवंदा त जीअं जो नसीहत कई त मां चवंदा दोल खणी तुंहिंजे सहन ते अचे वॼाईंदासीं दोलारी दिलि दोल सां ॻाइण वॼाइण सां तोखे बि को परेशान करे त चवंदे साईं बसि माइटनि सां माइटी ॻंढणी आहे छा कयूं माइटनि सां माइटी न माइटी मुस्तफ़ा ऐं मुस्तफ़ा जे महबूबनि सां माइटी ॻंढणी आहे माना उन्हनि खे अहमियत ॾिनई उन्हनि गैरनि खे अहमियत ॾिनई दुनिया वारनि खे जन चई त शरीयत खे अमल छॾे ॾे माना तो महबूबनि करीमनि ते पंहिंजे पीर कामिल ते तो पंहिंजे माइट खे अहमियत ॾिनी तो ॻाइण वॼाइण खे पंहिंजे पीर खां वधीक मिठो कयो न तो सुन्नत शरीयत खां मिठो पंहिंजे माइटनि खे कयो वो फकीर आयो साईं मां ॾाढो परेशान आहियां साईं फरमायो फकीर तोखे मशवरो थो ॾियां जे अमल करी कि भला हुकुम हुजे मुर्शिद जो हुकुम ते मां जवाब ॾियां हुकुम कयो साईं फरमायो न्याणी खे सजाए ठाहे खणी वठी निकाह त पियल अथसि सो रुख़सती करणी आहे सो ठाहे वञी हिकिड़ो ॾींहुं अॻ में घोट जे घर ॾेई अचो छा थो करे जो साईं बस बस के भला बस बस वाह जो मशवरो ॾिनो छा थो करे जो उनखे न्याणी खे ठाहे कुंवार जो वॻो पहिराए ॾाज ॾावण खणी सिधो अचे घोट जे थले ते ॿुधो अस्सलाम वालेकुम अरे पुराणियूं अचे थी रड़ियूं कर पोड़ियूं अरे जहाँ से जुल्म कर छोड़िए ये क्या की थई ये कितना क्या है मुर्शिद दे हुक्म दे फरमान दे अमल की ताबियो क्या न चई सुभान अल्लाह ओ जेके रुठल हुया जेके शरीयत का रोकन पिया सेब सही मुझा तरीक़त ते अची विया मिठा दिल में शौक़ हुजे न जज्बो हुजे जेको जज्बो हुजे त अल्लाह जा मलाइक मदद जे लाइ अची वेंदा आहिनि पोइ छा इरादो आहे हिन तरीक़े में अचणो आहे न कोन्हे अचणो पीर कामिल जे तरीक़े में शामिल थियणो आहे कि न कोन्हे थियणो केड़ा केड़ा शामिल थींदा न मिठा ठलो सगड़ो हथ न खणो अज मुर्शिद के अर्ज कंदासीं त मुर्शिद असांखां बैत वठनि घणा ॾींहं थी विया आहिनि अज असांखां तरीक़त जी बैत वठनि तौबह जी बि बैत वठनि ऐं इस्तिकामत जी बैत वठनि छा इरादो आहे अर्ज कयूं हा न मुझी गाल ते न दिल सां ॿुधा त मुर्शिदन करीमन जेको वाइदो वठन त वरी निभाइणो तो पवंदो न बा
पोइ हवाऊं बि लॻंदियूं, माइट बि रुसंदा, ॻाल्हाईंदो वञे, माइट बि रुसंदा, यार बि रुसंदा, दोस्त बि रुसंदा। ऐं साईं मुंहिंजा केॾी महिल अलाह जो क़ुर थो फरमाए, मां माल खसे आज़माईंदुसि, मां पैसो खसे आज़माईंदुसि, मां औलाद खसे आज़माईंदुसि, मां अल्लाह साईं मुंहिंजा नेमतूं खसे आज़माईंदुसि, महिनतूं सालनि जूं रायगान करे आज़माईंदुसि, रब आज़माईंदो। पोइ आज़माइश में इम्तिहान में कामयाबी ॾेखारींदो या मुंहुं मटींदो? हाँ, कामयाबी हासिल कंदो? मिठा मुझा मुर्शिद करीम कल्ब ते आंगुर बि रखंदा या ज़िक्र सम्झाईंदा, इंशाअल्लाह कसीर तादाद कल्ब ते आंगुर रखणु मुश्किल थी वेंदो, ज़िक्र सम्झाईंदा ऐं बैत बि वठंदा। जेको तरीक़े आलिया, नक्शबंदिया, करमिया, इलाहिया, गफ़ारिया में शामिल थियणु चाहे, अॼु उन जे लाइ मुंहिंजो मुर्शिद करीम बैत कंदा। घर में जेके मुंहिंजूं अदियूं भेनरूं मुंहिंजूं अमड़ियूं ॿुधनि थियूं पियूं, सेब मुर्शिद करीम जीअं फरमाईंदा वञनि, तव्हां बि मुंहिंजे मुर्शिदनि जे सिलसिले में शामिल थी वेंदव। मुंहिंजूं अदियूं भेणूं ॿुधनि, जेकॾहिं मदीने वारे साईं जी मुहबत खपे त पीर जे आस्थाने ते आयूं आहियो त इंशाअल्लाह अहद करे वञो त बाक़ी ज़िंदगी दिलबर सोने जे ॾिनल फरमान ते अमल कंदे गुज़ारींदियूं। मर्द औरतूं इंशाअल्लाह वफ़ा जो नातो निभाईंदासीं। मुर्शिदनि फरमायो त मां साईं करीमनि जी दरबार में बि तव्हां जे लाइ दुआऊं घुरंदो आहियां, मवाजा शरीफ जे साम्हूं बि तव्हां जे लाइ दुआऊं घुरंदो आहियां, हदी में काबा में साईं मुंहिंजा बैतुल्लाह शरीफ जे दरवाज़े वटि बि तव्हां जे लाइ दुआऊं घुरंदो आहियां, जहाननि में तव्हां जे लाइ दुआऊं घुरंदो आहियां। साईं जन जी तबियत मुबारक नासाज़ हुई, दिलि जी एंजियोप्लास्टी थी साईं जन जी कराची में नेशनल अस्पताल में। मूंखे यादि आहे साईं जन खे दिलि जी तकलीफ़ हुई, सो साईं जन डॉक्टर ॾे जो विया तो उते ऑपरेशन पिया कनि। साईं जन फरमायो मां रोई वेठो। डॉक्टर चयो शायदि का तकलीफ़ आहे, को सूर आहे? साईं फरमायो डॉक्टर साहब तूं पंहिंजो कमु कर, तूं पंहिंजो कमु कर, असांखे पंहिंजो कमु करणु ॾे। साईं फरमायो ओॾी महिल मूं चयो मुंहिंजा मौला जेका तकलीफ़ ॾियणी अथई मूंखे ॾे, मुंहिंजे कर्मी फ़क़ीरनि खे का तकलीफ़ न ॾिजां। न चई सुभाणे थोरा मुर्शिद जा मिठा। साईं जन फरमायो त मूंखे मुंहिंजा जीअं बच्चा प्यारा आहिनि, नालो वठी जीअं साजन मिठल प्यारा आहिनि, कादरी उमर मुइन हसन ज़ैद जवाद प्यारा आहिनि, साईं जन फरमायो तीअं मूंखे तव्हां हर कर्मी फ़क़ीर प्यारो आहे। सम्झो था? ओ हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान, एहसान जो बदिलो एहसान सां ॾिबो की न ॾिबो? साईं तव्हां खां पैसा कोन थो घुरे, मुंहिंजे पीर खे अल्लाह दुनिया में रंगे छॾियो आहे। साईं जन फरमायो दुनिया वारा पैसे जे पोयां डोड़नि, पैसा मुंहिंजे पोयां डोड़ंदा आहे। साईं जन कल ज़ोर निमाज़ फरमायो त कपिड़ा मूं पंहिंजे मुर्शिदनि करीमनि खे वठी ॾिना, साईं जन दुआ ॾिनी। अॼु ताईं साईं जन फरमायो त 30-35 साल गुज़री विया आहिनि, मां पंहिंजी ज़ात जे लाइ बाज़ार मां कपिड़ो ख़रीद करण जे लाइ न वियो आहियां, अल्लाह पाण मुंहिंजे कपिड़नि जो बंदोबस्तु करे छॾींदो। फ़क़ीर हुयो दुबई में, साईं जन जे लाइ सर्दी जी मौसम थिए त सर्दी जा जुब्बा ठाराए अचे, गर्मी थिए त गर्मी जा जुब्बा ॾे। साईं सर्दी जी मौसम थी अचे, मथां तव्हांखे सी लॻे, तव्हां जे लाइ सर्द कपिड़ा खणी थो अचे। न चई सुभाणे अल्लाह। असल में ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त अल्लाह छॾण वारो न आहे मिठा, अल्लाह मदद करण वारो आहे। ऐं मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे, मां पंहिंजे एहसास सां तस्लीम कयो आहे, जेको मुंहिंजे मुर्शिद कामिल जे आस्थाने ते मूंखां सबक़ मिलियो आहे। केॾी बि वॾी मुश्किल हुजे, पीर कामिल ॾे मुतवजे थियो, अर्ज़ु कयो मुंहिंजा मौला मुंहिंजे पीर जे सदके इहो मुश्किल हल कर, हिन आस्थाने ते अचण सां मुश्किलातूं हल थी वेंदियूं। साईं मुंहिंजा घणा फ़क़ीर, साईं मुंहिंजा फिलाणे पीर जी तंज़ीम आहे, फिलाणे मौलवी जी तंज़ीम आहे, मां उन में थो वञा, उहिदेदार आहियां, मां फिलाणे तंज़ीम जो सदर आहियां। मार मारिया तोखे दिलबर साईं जी तंज़ीम कोन थी वणे, तोखे मुंहिंजे मुर्शिद जो पैगाम नथो वणे? ए भाइटी में तव्हांखे ॻाल्हि थो चवां पियो, ॿिया सभु दर बंदि कयो, दर हिकिड़ो यक दर बगीर व महकुम बगीर। मुजद्दिद अल-फ़ैज़ानी फरमायो हिकु दरवाज़ो उन ते मज़बूत थी बीहो, दुनिया आख़िरत में बेड़ो पार थी वेंदो।
समझो था अदब सिखो एहतराम सिखो पीर कामिल जे अदब करण वारा जो साईं हितां वेंदा आहिनि घणा दफ़ा मूं सम्झायो आहे ॻाल्हियूं करे करे थकिजी पियो आहे को हुतां धिको ॾींदो को होॾां ते साईं जन थेड़ खाईंदा फ़क़ीरनि जी अदब सिखो मिठा एहतराम सिखो पीर कामिल जो जेतिरो अदब कंदो ओतिरो लहंदो हाणे साईं जन हितां वञनि त केर बि रस्ते में रुकावट न थिए बल्कि साईं जन हिते कुर्सी रखंदा तव्हां सभिनी फ़क़ीरनि सां बयान खां बाद में मुसाफ़ो बि फरमाईंदा जेको बचे मुसाफ़ो करे पीर कामिल सां मुसाफ़ो कंदो वञे बाद में साईं जन वञनि त केर बि मिलण जी कोशिशि न करे सही आहे साईं जन मुसाफ़ो फरमाईंदा तव्हां सां ऐं ॿी ॻाल्हि त पीर कामिल सां लऊं इन हिसाब सां लाइ बि आहे जो माण्हू चए थो मुंहिंजो माल मुंहिंजी जान मुंहिंजो सिर मुंहिंजा बच्चा तुंहिंजे नाले ते क़ुर्बान अबू बकर सिद्दीक़ हुयो अर्ज़ कई या रसूल अल्लाह हिकिड़ी न्याणी आहे चई त तुंहिंजे निकाह में न्याणी बि ॾिनई आयो अर्ज़ कई या रसूल अल्लाह पैसो आहे माल घर में अल्लाह ऐं हुनजे रसूल जो नालो छॾे आयो आहियां बाक़ी हर शइ तो रब हबीब जे दरवाज़े ते खणी आयो इहा मोहब्बत आहे मोहब्बत ईअं रखबी पोइ नालो ईअं थियो जो नालो अबू बकर हुयो मदीने वारे सां उल्फत वफ़ा जो नातो निभाई त सिद्दीक़ अकबर जो लक़ब मिली सम्झो था मिठा तौबा ताइब थियूं गुनाहनि खां माफ़ी वठूं अल्लाह जे कामिल वलियनि सां दिलि लायूं वलियनि जे दर ते मोट कयूं त दुनिया आख़िरत में बेड़ा पार थी वेंदा अज़ीज़ो भाइरो मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला जा शुक्र अदा कयो अथव हाणे वरी थो चवां आख़िर में त केॾीमहिल वेही तहज्जुद निमाज़ ते पढ़ो निमाज़ पढ़ो हथड़ा खणो त मुंहिंजा मौला तुंहिंजा एहसान जो दिलबर साईं जहिड़ो मुर्शिद ॾिनो